अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पतंगन पह कयो मिड़िया मथे मच्चा, पसी लहस न लिचिया सड़िया मथे सच्चा, संदा गिचन गच वेचारण विञाया। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 21 अप्रैल 2026 अंगारे जे ॾींहुं ख़ासि प्रोग्राम खणी आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। 21 अप्रैल जे ॾिहाड़े खे सिंध जी कुमप्रस तारीख़ जे हिकु बदतरीन ऐं अलमनाक ॾींहुं तौरु यादि कयो वञे थो। अॼोके ॾींहुं यानी 21 अप्रैल 2011 ते सिंध जे टिनि अमल माणक मोतियनि सराय कुर्बान खुआवड़ रूपले चुलियाणी ऐं नूरुल्लाह तुनियो खे साड़े मारियो वियो हो। सांगड़ जे बाखोड़ी वारे इलाइक़े में गोलियुनि जो खाज बणाए उन जी गाॾी खे बाह ॾिनी वई हुई। अॼु असीं उन्हनि अमल शहीदनि जी यादि में ख़ासि प्रोग्राम खणी अव्हांजी ख़िदमत में भेटाउनि जा गुलाब आछींदासीं। हाफ़िज़ पीरज़ादे लिखियो हो, चवंदा आहिनि त शहीद तारीख़ जा पेर हूंदा आहिनि जेके तारीख़ खे अॻिते वठी वेंदा आहिनि ऐं उन्हनि शहीदनि जा पेरा खणण सां उन वक़्त जी शाइदी बि मिलंदी आहे। असां पंहिंजी तारीख़ ते नज़र विझंदासीं त असांजी समूरी तारीख़ शहीदनि जे शहादतनि सां भरी पई आहे। सिंध सां ज़ुल्म जी तारीख़ तमामु घणी पुराणी आहे। उन्हनि ज़ालिम गासिब धुरियुनि खां सिंध जा अज़ीम हीरा मुहाॾो अटकाए पंहिंजा सिर क़ुर्बान करे नगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त कंदा रहिया। दुनिया जा समूरा ताक़तवर हुकुमरान सिंध खे फ़तह करण जा ख़्वाब ॾिसंदा रहिया आहिनि ऐं उहे ख़्वाबनि जी तकमील लाइ केतिरा ई भेरा सिंध ते काहे बि आया, पर अॼु उन्हनि जो नालो निशान बि कोन्हे ऐं सिंध अॼु बि पंहिंजे पूरे जोहर सां मौजूदु आहे। दौलह दरिया ख़ान, रूपलो कोहली, सूर्या बादशाह, हीमू कालाणी, दोदो सुमरो, शाह इनायत शहीद ऐं मखदूम बिलावल, इहे सभु सिंध जा हीरा असांजे लाइ उन करे बाइस फ़ख़्रु आहिनि जो उन्हनि शहीदनि वतन जे दुश्मन जी अतात करण खां विढ़ी सिर क़ुर्बान करण खे तरजीह ॾिनी। अॼु जे नौजवाननि खे भले तड़ ॾाॾे या पड़ ॾाॾे जो नालो यादि बि न हुजे, पर धरती तां क़ुर्बान थींदड़ हर हिकु सूर्य उन जे सपननि में समायल आहे। अॼु बि असां वटि उन जी रिवायत खे पज़ीराई मिलियल आहे। असां मञूं था त असां सिंधी मोहन जे दड़े जा माण्हू आहियूं। प्यार ऐं पाबो असांजो कमु आहे, पर जॾहिं बि कंहिं वतन जे दुश्मन वतन ॾांहुं मेरी अखि खईं त तारीख़ शाहिद आहे त असां सिंधियुनि हमेशह वतन जे वेरनि सां वेढ़ कई। दौलह दरिया ख़ान ऐं हैदर शाह सनाई पंहिंजी तलवार कॾहिं बि म्याण में बंदि न कई। उन्हनि पंहिंजो औलाद बि क़ुर्बान कयो, पर वेड़ तां दस्तबरदार न थिया। वतन जी हिफ़ाज़त ख़ातिर वेड़ असांजे रत में शामिलु आहे। शहीद सराय कुर्बान खुआवड़ जंहिं कॾहिं बि हिमत न हारी, सिंधी मान जो सूर ऐं दर्द हिन जोधे जवान खां बर्दाश्त न थींदो हो। जेकॾहिं हू चाहे हा त पंहिंजी अबाणी मिल्कियत सां पंहिंजे औलाद सां गॾु हिकु ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे पए सघियो, पर हुन सॼी सिंध जे ॾुख खे पंहिंजो सम्झो ऐं साईं GM सैयद जे फ़िक्र खे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु बणायो। इहो ई सबबु हो जो शहीद सराय कुर्बान खुआवड़, रूपले चोलियाणी ऐं नूरुल्लाह तुनिए धरती माउ सां नातो निभाइण जो वचन निभायो। जदोजहद में शामिलु थियण खां सड़ी ख़ाक थियण ताईं हिकु ॾींहुं बि आराम सां वेही न गुज़ारियो। पंहिंजे मुक़दस रत जो फुड़ो फुड़ो वहाए धरती जो कर्ज़ बि लाथो ऐं पंहिंजो नसीब बि आला ऐं अफ़ज़ल बणायो। शहीद सराय कुर्बान खुआवड़, शहीद मुज़फ़र भुट्टो, शहीद रूपलो चोलियाणी ऐं शहीद नूरुल्लाह तुनियो समेत सिंध धरती जे समूरनि शहीदनि जी जुरत ऐं हिमत सिंध समेत दुनिया जे समूरनि इनकलाबियुनि खे सदियुनि ताईं ॾाढ ख़िलाफ़ वेड़ जो उत्साह बख़्शींदी रहंदी, छाकाणि त शहीद सराय कुर्बान खुआवड़ ऐं उनजे साथियुनि वतन लाइ सिर घोरे छॾिया। बाखोड़े मोरी ते गोलियूं लॻण खां पोइ बि बाह में सड़ंदे बि हक़ ऐं सच जा नारा लॻाया। शहीद सराय कुर्बान खुआवड़ जदीद सिंध जो अज़ीम सूर्य हो ऐं शहीद रूपलो चोलियाणी जो किरदारु उन रूपले कोल्ही वांगुरु आहे जंहिंखे मात ॾियण लाइ अंग्रेज़ साम्राज उन जे आङुरियुनि ते कपह जूं वटियूं ॿधी
बाहि ॾिनी हुई, पर उन अज़ीम रूपले अंग्रेज़ साम्राज्य अॻियां मात न खाधी जॾहिं त जदीद सिंध जे रूपले त वरी पंहिंजो सॼो जिस्म ख़ाक थियण वक़्तु बि दुश्मन अॻियां आण न मंझी ऐं वतन जे आजपे लाइ नारा हणंदो रहियो। अॼु 71 वारो दौरु नाहे जो बंगालियुनि वांगुरु असां सिंधियुनि जो क़त्लेआम कयो वञे ऐं कातल खे केरु चवण वारो बि न हुजे। अॼु समूरी सिंध सुजाॻ आहे। सिंधी माण्हू पंहिंजे वतन खे आसानी सां धारियुनि जे कब्ज़े में वञण न ॾींदा। वतन ख़ातिर सड़ी ख़ाक थियल जोधनि खे यादि करे अॼु समूरी सिंध चवे थी त नूरी ऐं नारी जोगीड़ा जहान में ॿरी जिन ॿारी आ उन जी थी उन रे। ऐं जेके माण्हू चवनि था त शहीदनि जा पलांद असां गॾियल आज़ादी जी सूरत में वठंदासीं, मां चवां थो त सिंध जी आज़ादी पलांद तौरु नथा वठूं। सिंध जी आज़ादी मुंहिंजो हक़ आहे, छो त सिंध मुंहिंजी माउ आहे, उन ते पंजाब कब्ज़ो कयो आहे। गैरतमंद पुट जी हैसियत सां मूंखे ज़िमेदारी थी आहे त मां पंहिंजी धरती माउ खे आज़ादु करायां। पलांद शहीदनि जा पलांद मुंहिंजी शख़्सी गैरत खां वठी क़ौमी गैरत ताईं जी तक़ाज़ा था कनि ते सिंध जा सूर्य पुट जेके तव्हां सां गॾु रोटनि रस्तनि ते पंजाब खां मुआदो अटकाईंदे शहीद था थियनि ऐं तव्हां चओ त असां पलांद में वठंदासीं आज़ादी। इहा क़तल बर्दाश्त कोन थींदी। चिटी ऐं वाज़े पॉलिसी बि आहे, ऐलान बि आहे त वारो वॼाए सॼी सिंध जे अंदरि सॼी दुनिया जे आलो पलांद हासिल करे क़ौमी कारकुननि जो एतमाद बहाल कराईंदासूं त तव्हां अकेला कोन आहियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में बाखोड़े सान्हे जी यादि में ख़ुसूसी प्रोग्राम पेश कयो पियो वञे। असीं प्रोग्राम में बाखोड़े मोरी ते शहीद थियल सराय कुर्बान ख्वावड़ ऐं असां साथियुनि खे भेटाउनि जा गुलाब आछे रहिया आहियूं। हाणे अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था सराय कुर्बान ख्वावड़ जो तारुफ़। शहीद सराय कुर्बान ख्वावड़ जो तालुक़ु हिकु अमीर घराणे सां हो। जेकॾहिं हू चाहे हा त सिंध जो रिवायती वॾेरो बणिजी पए सघियो, पर हुन सॼा सुख सिंध जे इश्क में फिटा करे छॾिया। भरपूर जवानी में शाद जो जाम नोश कंदड़ सिंध जे कुमप्रस्त अॻुवाण सराय कुर्बान ख्वावड़ 22 जुलाई 1970 ते शहदादकोट जे हिकु ख़ुशहाल घराणे में सराय शमसुद्दीन ख्वावड़ जे घर में जनमु वरितो। शुरूआती तालीम मक़ामी तौरु हासिलु करे BA कराची यूनिवर्सिटी मां ऐं मास्टर्स जी डिग्री सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां हासिलु कयाई। हू अञा निढड़ो ई हो त संदसि वालिद जी वफ़ात थी ऐं संदसि ज़मीन ते उतां जे बासर माण्हुनि कब्ज़ो करे वरितो। पर जॾहिं हू जवानी जा ॾाका चढ़णु लॻो त हुन उन्हनि बासरनि सां मुहाॾो अटकायो ऐं पंहिंजूं ज़मीनूं वापसि कराइण में कामयाबु थी वियो। सराय कुर्बान ख्वावड़ शुरूआति खां वठी समाजी वर्कर हो ऐं पोइ यूनिवर्सिटी पहुतो ऐं क़ौमी तहरीक सां लाॻापिजी वियो। हुन पंहिंजी अमली ज़िंदगी जी शुरूआति लतीफ़ संगत खां कई। उन बाद GA सिंध जी शागिर्द विंग GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन यानी जसाफ में शमूलियत इख़्तियार कयाई। खेसि जसाफ जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। शागिर्दी वारे दौर में सराय कुर्बान शागिर्दनि जे मसइलनि ते अमली जदोजहद कई। इहो ई सबबु हो जो हूअ जॾहिं जसाफ मां TC कराए मदर पार्टियुनि में शामिलु थियो, तॾहिं बि शागिर्द सॾ में सॾ ॾींदा हुआ ऐं हू शागिर्दनि जो आइडियल बणिजी उभरियो हो। जसाफ में रहंदे हुन केतिरा ई भेरा इलेक्शन कमेटीअ जे चेयरमैन जूं ज़िम्मेवारियूं बि निभायूं। उन बाद जस्कम में शामिलु थियो, जिते मरकज़ी उहिदे ते रही कमु कयाई। केतिरा ई भेरा जस्कम में बि इलेक्शन कमेटी जो चेयरमैन रहियो। जॾहिं अब्दुल वाहिद आरिसर बशीर ख़ान कुरैशी जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थिया ऐं जस्कम जी बाडी टोड़े ऑर्गेनाइज़िंग कमेटी मुक़ररु कई वई त सराय खे ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। उन बाद जॾहिं जस्कम ॿिनि हिसनि में तक़सीम थी त पाण जस्कम में अब्दुल वाहिद आरिसर सां बीठो ऐं उते पिणु 2 सालनि ताईं सीनियर वाइस चेयरमैन जे उहिदे ते रही कमु कयाई। उन दौरान हुन केतिरा ई कामयाबु प्रोग्राम कराया, जिन में लाड़काणे खां
सन ताईं फ्रीडम मार्च, आज़ादी मार्च, कराची, हैदराबाद ऐं शहदादकोट में धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ बुख हड़तालूं, कालाबाग डैम ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाज ऐं मुज़ाहिरनि वसीले डिघी जदोजहद हलाइण। डॉक्टर सफदर सरकी जी आज़ादी ऐं सिंध जे ॿियनि मसइलनि जे लाइ जस्कम जो वफ़द वठी इस्लामाबाद वियो, जिते गॾियल क़ौमनि ऐं ॿियनि मुल्कनि जे सफ़ीर खे यादाश्तनामो पिणु पेश कयाईं। सराई कुर्बान खुआवड़ 2009 में जस्कम खे अलविदा चई जीअं सिंध मुतहदा मुहाज़ यानी जस्मम में वञी शामिल थियो, जिते पिणु सीनियर वाइस चेयरमैन चूंडिजी वियो। सराई कुर्बान खुआवड़ जूं समाजी हवाले सां ख़िदमतूं बि क़ाबिल फ़ख्र आहिनि। हुन शहदादकोट में शहरी इतिहाद क़ाइमु करायो, जंहिंजो पाण बि उहिदेदार रहियो ऐं शहदादकोट में मज़दूरनि जे इतिहाद में बि सहकारी रहियो। शहदादकोट में केतिरा ई अमली कम कयाईं, जंहिंमें बीमारनि जे लाइ कैंपूं क़ाइमु कराइण, ज़रूरतमंद माण्हुनि लाइ रत जो बंदोबस्त करे ॾियणु, बेसहारा माण्हुनि जी मदद करणु, केतिरनि ई ग़रीब नियाणियुनि जूं शादियूं कराइणु शामिल आहे। हुन 1987 में शादी कई, जंहिंमां खेसि 5 नियाणियूं ऐं 2 पुट आहिनि। सराई कुर्बान खुआवड़ 21 अप्रैल 2011 ते पंहिंजनि दोस्तनि रूपले चोलियाणी ऐं नूरुल्लाह तुनीअ सां तनज़ीमी दौरे ते सांगड़ खां मीरपुर ख़ासि वञी रहियो हो त सांगड़ भरिसां बाखोड़े मोरी वटि खेसि गोलियूं हणी शहीद कयो वियो। बाद में केमिकल हारे गाॾी खे बाहि पिणु ॾिनी वई, जंहिंमें संदसि पूरो जिस्म सड़ी ख़ाक बणिजी वियो। संदसि आख़िरी आरामगाह शहदादकोट जे तजर वारे क़ब्रिस्तान में पंहिंजी अमड़ जी पेरांदी में आहे। शहीद रूपले चोलियाणी खे भेटाउनि जा गुलाब आछींदे अली नवाज़ आरिसर लिखियो, रूपले जो ॿियो जनमु हुयो चोलियाणी, अञा सिंधियाणी कंहिं ॼणींदी रूपला। शेख अयाज़ जी शाइरी जहिड़ो रूपले चोलियाणी जो जनमु वारह जे चोलियाणियुनि जे उन्ही ख़ानदान में थियो हो, जेको माज़ी खां वठी केतिरनि शोरिशनि सां मुंहुं ॾींदो आयो हो ऐं धरती जे दंग जी हिफ़ाज़त लाइ संदसि वॾा वेड़ में विढ़ंदे शहीद थिया हुआ। उन्ही ख़ानदान जो चश्मो चिराग अब्दुल जब्बार चोलियाणी जॾहिं बाशऊर सिंध में अखि खोली त हुन सभ खां पहिरीं पंहिंजो नालो मटाए रूपलो रखियो, जंहिं लाइ सिंध जो नामवर कालमनिगार एजाज़ मंगी लिखे थो त सिंध लाइ सती थी सड़ियल रूपलो चोलियाणी, जंहिंजे नाले ते ग़ौर कयो वञे त माण्हू हैरान थी वेंदा। केॾहिं बरोच ज़ात जो चोलियाणी हमराह ऐं केॾहिं ग़ैर मुस्लिम ज़ात जो उहो किरदारु जेको ब्राह्मण बि न हो, वेश बि न, पर ग़ैर मुस्लिम ज़ातियुनि में सभ खां कमतर ज़ात कोल्ही जाति जे फ़र्द रूपले जो नालो पाण ते रखण लाइ पंहिंजे माइटनि जे नाले तां दस्तबरदार थियण वारो अमल तमामु वॾो इनक़लाबी अमल आहे। उहो नौजवान जेको पाण खे सिंधी मोहबत में रूपलो चोलियाणी कोठाईंदो हो, तंहिं ॼण त हिकु ज़िंदगी में ॿियो जनमु वरितो हो। रूपलो चोलियाणी वाक़ई रूपले कोल्ही जो ॿियो जनमु हो। शहीद रूपले जी उहा पहिरीं बग़ावत हुई जो हुन पंहिंजो नालो मटाए सिंध जे सुरमे सां मनसूब कयो। रूपलो न सिर्फ़ु पंहिंजे माइटाणे नाले तां दस्तबरदार थियो, पर हुन उन वक़्तु कारुंझर ते वञी रूपले कोल्ही जी शहादत वारे हंध ते क़ौमी झंडो झुलाए वचन कयो हो त रूपला ही सिर बि सिंध लाइ क़ुर्बान थींदो ऐं अॻिते हली पाण बि सिंध जे सुरमनि जी लिस्ट में पंहिंजो नालो लिखाए अमर थियो। रूपलो चोलियाणी ॻोठ शमू ख़ान चोलियाणी तालके वारह ज़िले कंबर शहदादकोट में अब्दुल सत्तार चोलियाणी जे घर में 23 सितंबर 1975 ते ॼाओ। हुन शुरूआती तालीम प्राइमरी स्कूल गुल बुरड़े मां हासिलु करे गवर्नमेंट हाई स्कूल वारह मां मैट्रिक कई। इंटर गवर्नमेंट डिग्री कॉलेज नसीराबाद मां कयाईं। 1993 में सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां सोशल वर्क में ग्रेजुएशन कयाईं। स्कूल जे ज़माने खां लतीफ़ संगत जे प्लेटफार्म तां शागिर्द सियासत जी शुरूआति कयाईं ऐं अॻिते हली उनजो मरकज़ी अॻवान थियो। उन खां पोइ जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन यानी जसाफ सिंध यूनिवर्सिटी जो ऑर्गेनाइज़र, जनरल सेक्रेटरी, सदर ऐं बाद में मरकज़ी नायब सदर थियो ऐं 2008 ऐं 2009 दौरान मरकज़ी सदर रहियो। तालीम मुकमिल करण खां पोइ जीए सिंध क़ौमी मुहाज़ जी जेमेस्ट काउंसिल जो मेंबर बि रहियो। हुन जो वास्तो जीए सिंध क़ौमी मुहाज़ आरिसर ग्रुप सां हो ऐं आख़िरी ॾिहाड़नि में यानी 2010 खां जीए सिंध मुतहदा मुहाज़ में शामिलु थियो ऐं हुन
तनज़ीम जो पहिरियां मरकज़ी मालियात सेक्रेटरी ऐं शहीद ज़ुल्फ़कार कोलाची जी शहादत खां पोइ मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी बि रहियो। रूपलो केतिरो वक़्तु जेल में बि रहियो। हू जोशीलो वर्कर ऐं फ़िक्र GMC जो सचो प्रचारक हो। हुन जे ख़ानदान में सखी सत्तार ॾीनो चोलियाणी हिकु बहादुर शख़्स थी गुज़रियो आहे, जंहिं मदद ख़ान पठाण सां विढ़ंदे शहादत माणी हुई। रूपले जे ॾाॾे शमू ख़ान MRD तहरीक में मुतहरिक किरदारु अदा कयो ऐं जेल बि भोॻियो हो। रूपलो जॾहिं अञा बालकपण जा ॾाका चढ़ी रहियो हो त हुन पंहिंजे वॾनि जी हिमत ऐं बहादुरी जा सबक़ पढ़णु शुरू कया हुआ, जेके संदसि ज़हन ते नक्श बणिजी चिटिजी विया हुआ। अहिड़ी तरह हीअ जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में पहुचे थो त हुनजे अंदर में पलिजी वरी थींदड़ बग़ावत भड़को ॾेई उथे थी ऐं रूपलो सिंध जो हक़ीक़ी आवाज़ बणिजी उभरे थो। 1996 में जॾहिं उन वक़्त जो वॾो वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह सिंध यूनिवर्सिटी अचे थो त हीअ उन जे अॻियां शागिर्दनि जा मसइला रखे थो। उन वक़्तु वॾे वज़ीर जी हिफ़ाज़त लाइ गॾायल SP क़ौमी तहरीक खे गार ॾिए थो, जंहिं ते रूपलो उन SP खे चमाट वहाए कढे थो। नतीजे तौरु खेसि पुलिस जा कारींदा बंदूक जे कुंदाकनि सां मर्निंग करे गिरफ़्तार कनि था ऐं 9 महीना सज़ा ॾेई खेसि नारा जेल हैदराबाद मोकिलियो वञे थो, जिते संदसि केतिरनि ई सियासी समाजी अॻुवान सां बहस मुबाहिसा थियनि था ऐं हुनखे किताबनि पढ़ण जो मौक़ो मिले थो। रूपलो साईं GMC जा किताब पढ़ी अञा वधीक पुख़्तो ऐं बुरदबार थी वञे थो। रूपलो जॾहिं 9 महीननि जी सज़ा काटे ॿाहिरि अचे थो त अञा वधीक सरगर्मी सां सियासत करणु लॻे थो। नतीजे तौरु खेसि शादी जे 17 ॾींहं ॿीहर गिरफ़्तार कयो वञे थो ऐं 14 महीना सज़ा ॾेई सेंट्रल जेल हैदराबाद मोकिलियो वञे थो, जिते खेसि हर तरह जूं अज़ियतूं ॾिनियूं वञनि थियूं। मथसि तशदुद कयो वञे थो ऐं सिंध दोस्ती तां हथ खणण लाइ ज़ोर विधो वञे थो। पर हीअ माझी मुड़ुसु हुन जे अॻियां झुकण बजाए वॾे आवाज़ सां ललकारींदो रहे थो। रूपले कॾहिं बि पंहिंजे बिरादरी जे जहिड़नि में हिसो न वरितो। गैर तकरारी रहियो। इहो ई सबबु हो जो चोलियाणियुनि जे दुश्मन मुखालिफ़नि कॾहिं बि रूपले जो रस्तो न रोकियो ऐं कॾहिं बि रूपले जे मथां केस वग़ैरह दाख़िल न करायो। हिकु भेरे संदसि चाचे मुनीर चोलियाणी चयो, रूपला तूं सिंध भले आज़ादु कराए, पहिरीं असांजे हिन क़बीला जे जहिड़नि मां जान छॾाए। त रूपले ठहप वराणियो, मुनीर ख़ान इहे क़बीला जे जहिड़ा तूं संभाल, मुंहिंजो सिर त सिंध तां सदको थींदो। ऐं पोइ वक़्तु साबित कयो त हूअ 21 अप्रैल 2011 ते पंहिंजनि दोस्तनि सां गॾु पतंगे वांगुरु सड़ी वियो। मैं सांगढ़ में गुज़श्ता दिनों बेदर्दी से मारे जाने वाले उन 4 नौजवानों को भी भुला नहीं सकता। सराई कुर्बान खोहावड़, रूपलो चोलियाणी, मासाब जखनानी, नूरुल्लाह तुन्नियो, जिनको सरेआम मारा गया और मारने के बाद गोलियों से छिलनी करने के बाद उन पर केमिकल फेंके गए और उनको जला दिया गया। खूबसूरत लेखक इकरार पीरज़ादो लिखे थो, 21 अप्रैल 2011 ते ज़िले सांगड़ जे हिकु सुनसान रोड ते डबल केबिन गाॾियुनि में सवार चमड़ा पोश हथियारबंद हिकु कार खे रोके उन में वेठल जवाननि मथां गोलियुनि जा धूड़िया लाइ ॾियनि था। कार गोलियुनि साण छाणी थी वञे थी, वेठलनि जा जिस्म परूं थी वञनि था, पोइ बि चमड़ा पोश खाइनि डिॼनि पिया। तंहिं करे कार ते केमिकल हारे उनखे बाहि ॾेई रवाना थी वञनि था। कार मां बाहि जा उथल शोला गोलियुनि सां परूं थियल जोधनि जे जिस्मनि खे जलाए रहिया हुआ। उन जे बावजूदि कार सवारनि मां हिकु ॼणे खे होश अची वञे थो। सरज़मीन ते पहुतल भरपासे जे ॻोठाणनि ॾिठो त गाॾी सॼी सारी सड़ी चुकी हुई। अंदरि वेठलनि मां 2 ॼणा त रख जे ढेर में तब्दील थी चुका हुआ। बाक़ी हिकु नौजवान हेठि पट ते पियल हो। संदसि 2 जंघियूं सड़ी चुकियूं हुयूं ऐं जिस्म में गोलियुनि सुराख करे छॾिया हुआ। हू अखियूं पटे थो। गोलियुनि लॻण ऐं बाहि में सड़न बावजूदि न कुंझे थो न कुरके थो। ॻोठाणनि खे ॿुधाए थो त जीअं सिंध जो कारकुन आहियां। आज़ादी घुरण जे ॾोह में मुंहिंजा ई साथी सराय कुर्बान ख्वाबड़ रूपलो चोलियाणी ऐं नादर बुगटी जेरे साड़िया विया आहिनि। उहो जुंझार बहादुर नौजवान ॻोठाणनि खे पंहिंजे दोस्तनि जा नंबर ॿुधाए थो ऐं सॼी सिंध खे उन सानी जी ख़बर पइजी वञे थी। उहो नौजवान शदाद कोट वासी नूरुल्लाह तुनियो हो। वाहिर लाइ पहुतल ॻोठाणनि बि उमिरि गुज़ारी हुई। हुननि पंहिंजी हयाती में कई मथेर मुड़ुस ॾिठा हुआ जिन महल ते पाण मल्हायो हो,
पर ही नौजवान त कंहिं बि मिटी में ठहियलु पियो लॻो। जीअं सड़नि तीअं सच, जीअं सड़नि तीअं सिनरा। ॻोठाणा वढियल चीरियल चचरियल ऐं सड़ियल नौजवान खे खणी अस्पताल पहुचाइनि था, जिते मीडिया जी नुमाइंदा बि पहुची वञनि था। हुनजो सड़ियल जिस्म ॾिसी साफ़िन जा लिङ कांडारजी वञनि था, पर नूरुल्ला साणनि ईअं बेख़ौफ़ थी ॻाल्हाए रहियो हो ॼण कुझु थियो ई न हुजे। हुन साफ़िन खे पाण सां थियल वारदात खां न रुॻो आगाह कयो, पर साॻिए वक़्तु पंहिंजी तनज़ीम जो मौक़िफ़ बि बयानु कयो ऐं ॿुधायो त असां सिंध जी आज़ादी चाहियूं था। हीउ जेको कुझु वियो वापरियो आहे उहो त कुझु बि न आहे। आज़ादी घणो कुझु घुरंदी आहे। हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी उते मौजूदु समूरा माण्हू हैरानी ॻाढ़ड़ इत्मीनान जो इज़हार कनि था त जे सिंध अहिड़ा सुरिया पुट पैदा करे थी त पोइ क़ौम घणो वक़्तु ग़ुलामी जे ज़ंजीरनि में सोघी रही न सघंदी। नूरुल्ला तुनियो न शोला बयान मुक़ररु हो, न वरी उठ किताबनि जा पढ़िया हुआ आहीं। बसि धरती सां मोहबत संस ईमान जो जुज़ हुई। उहा ई मोहबत जंहिं मखदूम बिलावल खे घाणे में पीढ़ाए हो। ओ सिंधा मां शाल तोखे हिन गभरू जी क़ुर्बानी क़बूल पवे, जंहिं पंहिंजी जवानी पंहिंजूं समूरियूं मोहबतूं तो मथां वारे छॾियूं। हीअ असीं बाखोड़ जे शहीदनि खे भेटाउनि जा गुलाब आछे रहिया हुआसीं। इन ते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।